हाणे सभु ॻाल्हियूं प्रभु जी तरफ़ सां आहिनि जेके मसीह जे ज़रिए पाण सां असांखे मिलंदियूं आहिनि ऐं असां उहो ॻाल्हियूं करे सघंदा आहियूं ऐं उन संगत में शामिल कयो, मेल मिलाप कयो ऐं सेवा कयो। वचन 19 जो मतिलबु इहो आहे त मसीह में असांखे थी करे पाण सां गॾु संसार जे मेल मिलाप करे वठे थो। हिते वरी लिखियल आहे, इन जे अपराधनि जो ॾोह उन ते लॻायो वियो आहे ऐं जेको उन जे मेल मिलाप जो वचन असांखे सौंपे छॾियो आहे। इन जे बारे में ॾाढी उत्साहित ॻाल्हि आहे। मूंखे ख़बर आहे कि प्रभु असांजे लाइ कयो आहे ऐं मां अहिड़ी ख़ुशि आहियां कि मसीह जे ज़रिए मूंखे प्रभुअ सां गॾु मेल मिलाप थियो आहे ऐं उन जी महिर मुंहिंजे मथां थी आहे ऐं मां पापनि सां युद्ध कयो आहे। उन पापनि जे करे मेल मिलाप थियो जंहिंजे करे मां तव्हांखे ॿुधायां थी। ऐं जेको प्रभु चाहिनि था कि असांखे शुभ समाचार मिले ऐं जेको असां फ़ैसिलो कंदा आहियूं उहो असांखे उत्साहित करे करे प्रभु जे पेजो थो करे ऐं उहो पंहिंजे पाण सां मां तव्हांखे ॿुधायां थी। मूंखे इहो पसंदि आहे जेको असांखे धर्म मिलियो आहे ऐं असांजे लाइ उहो मरियो हो छाकाणि त उहो असांजे लाइ मरियो इन करे छाकाणि त असांखे उहो महसूसु थिए जेको प्रभु सां गॾु संबंध आहे। खोड़ सारे माण्हुनि खे एतिरो हारियल महसूसु करण जी हिकु ई वजह आहे छो त खोड़ दफ़ा हमेशह न पर जंहिंमहिल तव्हांजी धार्मिक संस्थाऊं तव्हांखे क़ाइदे कानून जी ॾिग ॾींदा आहिनि जेको तव्हांखे पालन करणो पवंदो आहे ऐं तव्हां इहो कयो, हो कयो, हे कयो, हो कयो, इहो कयो, हो कयो, पंहिंजे वार कटो, पंहिंजा वार कटो ऐं पंहिंजा वॾा वॾा कपिड़ा पटायो, इहो कयो, हो कयो, हमेशह वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। हर दफ़े नाकामयाब थींदा आहियो। इन करे तव्हां हर रोज़ उथी करे अञा दुखी थींदा आहियो। सोचियो छा थींदो अगरि तव्हां आर्तवार में गिरजे में वञी करे चओ त मां प्रभु जो धर्म आहियां मसीह में। मूंखे ख़बर आहे त प्रभु मां संतान आहियां ऐं मां उन खां मुफ़्त थी वियो आहियां। जेको वचन 30:20 2 कुरिन्थियंस 5:20 तू मसीह जी राजदूत आहीं। हालेलुया। ॼण प्रभु असांखे ज़रिए सम्झे थो असांजे लाइ। असां मसीह जे नतीजे ते असां प्रतिनिधि थी करे उन जा निवेदन करे था सघूं त असांखे अनुग्रह थिए उहे सभु ॻाल्हियूं ऐं उहो मेल मिलाप करे सघूं। तव्हां वेही करे इहे संदेश जे हिसाब सां आयो। पौलुस रोमन खे चयो हो, मां निवेदन थी कयां उन ते विश्वास कयो। मां निवेदन थी कयां कि बाइबल जेको चए थो उन ते विश्वास कयो जेको तव्हांखे खपे। विश्वास कयो उन ॻाल्हि ते कि तव्हांखे उन में न जीअणो आहे जेको तव्हां चओ था। तव्हांखे जेको बि थियो आहे तव्हांजो थींदो। मां तव्हांखे इहो नथी ॿुधायां कि तव्हां इहो उनखे पकड़े करे उनखे अचण जे तरीक़े सां कोन था ॿुधो, पर मुंहिंजो मतिलबु इहो आहे कि प्रभु तव्हां सां प्यार थो करे ऐं उहो चए थो कि तव्हां सुठा थी वियो ऐं सुठे जीवन में रहो, उन जी कोशिश कयो। उन अनुग्रह जो ग्रहण कयो। उन जी इहो ई निवेदन आहे। उनखे उहो जेको चए थो प्रभु सां गॾु मेल मिलाप करे वठो। अहिड़ी ॻाल्हियुनि सोचणु खपे। मूंखे प्यार कंदा आहिनि, मूंसां गुस्सो कोन्हनि, प्रभु जी मुंहिंजे जीवन लाइ सुठी योजना आहे, मां प्रभु सां गॾु सुठी हालत में आहियां। प्रभुअ सां तव्हां खोड़ उत्साहित थी वेंदव। तव्हां प्रभु जे उपस्थिति खे महसूसु कंदव। उनखे अञा स्पष्ट रूप में ॼाणण लॻंदव जॾहिं प्रभु तव्हां सां निपटंदो। इहो मुंहिंजो प्यारो वचन आहे। वचन 21 उन जे लाइ चओ, मुंहिंजे लाइ जेको पाप सां अज्ञात हो उनखे उन जे लाइ पाप ॿुधाई। असां उन्हनि मां थी करे प्रभुअ जी धार्मिकता ठही वञूं ऐं धार्मिकता सां जुड़ियल उन मिसाल खे सम्झूं जेको प्रभु असांखे ॾिनो। उन जी भलाईअ जे करे स्वीकार करे अनुमति जेके चवनि था उन सां गॾु संबंध ठाहियूं, उन सां गॾु संबंध ठाहियूं। हाणे जेकी सच ॻाल्हि आहे त प्रभु जे वचन में इहा सचाई आहे कि जेके असां सां गॾु उलझल रहंदी आहे उहो असां
सम्झी सघंदा आहियूं। जेको वचन प्रभु आहे उहो सचाई जो वचन हूंदो आहे, असांखे हमेशह ॾिसणो आहे। आमेन। इन जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां थी, जंहिंमहिल सची ॻाल्हि हूंदी आहे त माण्हू चवंदा आहिनि त इहो सच न आहे, पर सच इहो ई हूंदो आहे कि प्रभु असांखे इहो ई चयो आहे ऐं उन जे बारे में असांखे निपटणो पवंदो आहे, ग़लति न थियणो आहे। तव्हांजी सुञाणप तव्हांजे कम ते आधारित कोन हूंदी आहे। असांजे ज़रिए बुरो वर्ताव करण ते बेशक प्रभु उन जे बारे में असां सां निपटंदा आहिनि कि असांजी सुञाणप कोन मटिजंदी। अगरि मुंहिंजो कोई ॿार कुझु ग़लति करे तॾहिं बि उहो माहिर ई रहंदो ऐं कुझु ग़लति कंदव तॾहिं बि तव्हांजो पीउ हुजण जे करे तव्हां सां गॾु कमु कंदो आहे ऐं तव्हांखे सेखारींदो। सभु कुझु उन ते आधारित आहे जेको यीशु चयो हो, असांजे कमनि ते कोन। बाइबल जे हिसाब सां असां सवलाईअ सां आदम जे ज़रिए पाप खे स्वीकार कयो। असांखे उहो सम्झण में तकलीफ़ कोन थींदी आहे, ओ आदम उनखे मुंहिंजे हवाले कयो, मां हुनखे स्वीकार थो कयां, मां पापी आहियां, कंहिं बि इन मां तकलीफ़ कोन थींदी। पर परवाह इहा आहे त तव्हां हमेशह ईअं ई छो चवंदा आहियो कि असां पाप स्वीकार कयो आहे? तव्हां हमेशह ईअं छो चवंदा आहियो कि तव्हां हुनखे स्वीकार कयो आहे? इहो तव्हांजे लाइ आसान छो आहे मसीह में? रोमियो 5। अचो मां तव्हांखे हिन मां कुझु वचन ॾियां थी। वचन 12, इन करे जीअं हिकु इंसान ज़रिए पाप दुनिया में आयो ऐं पाप जे ज़रिए मृत्यु आई ऐं हिन रीतिअ मृत्यु सभिनीनि इंसान खे फैलाए छॾियईं ऐं उन शक्तिअ सां बचण जे लाइ क़ाबिल न रही ऐं पाप कयो। आमेन। मां सम्झी वियमि इहो ॻाल्हि छा आहे। वचन 15, पर जॾहिं अपराध जी हालत थी ओड़ी अनुग्रह जे वरदान जी कोन थी। इंसान जे अंत जी तुलना उन जो अनुग्रह खोड़ वधीक आहे, छो त हिकु इंसान जे अपराध सां खोड़ माण्हू मरिया त परमेश्वर जो अनुग्रह उन मां जेको दान आयो हिकु इंसान जे मतिलबु यीशु मसीह जे अनुग्रह सां थियो हो, खोड़ माण्हुनि जे ज़रूरु वधीक थियो आहे। ऐं जंहिंजे करे उन खां पोइ वरी वचन 17 में चवंदा आहिनि, छो त इन जो इहो ई मतिलबु आहे, हिकु इंसान जे अपराध जे करे मृत्यु उनखे हिक ई ज़रिए सां राज कयो, जेके माण्हू प्रभुअ सां गॾु अनुग्रह ऐं धर्म रूपी कई ऐं उन्हनि खे उहो दान मिलियो जेको उन्हनि खे अॻियां वधी वियो ऐं जीवन में राज कंदा आहिनि ऐं उन राजाउनि वांगुरु आहिनि। उन्हनि जो जीवन राजाउनि वांगुरु आहे। तव्हांखे पंहिंजो जीवन सुठो कोन थो लॻे, तव्हांखे पतो करण जी ज़रूरत आहे तव्हां मसीह में केरु आहियो, तव्हांजो नियम छा आहे स्वीकार करण जो, ऐं तव्हां आदम खे ॾिनो आहे ऐं तव्हांखे छा स्वीकार करणो आहे प्रभुअ जे तरफ़ां। तव्हांखे मसीह में छा माफ़ी मिलंदी ऐं तयारु थी वञो ऐं उन राज में रहो, तॾहिं तव्हां चई सघंदव मां प्रभु जी संतान आहियां। हिकु संयुक्त उत्तराधिकारी ऐं शैतान तूं पंहिंजे कूड़ जे ज़रिए तूं मूंखे उत्तराधिकार सां वंचित नथो करे सघे, तूं मुंहिंजे मथां कहिड़ो बि कचिरो नथो विझी सघे ऐं मुंहिंजो इस्तेमालु नथो करे सघे कंहिं ग़लति कम में। मां तोसां साथ न ॾेई सघंदमि छाकाणि त मां प्रभुअ जी संतान आहियां ऐं मुंहिंजे जीवन में जेको बि थियो प्रभु मुंहिंजे लाइ सभु सुठो कंदो। मां दफ़्तर वञा, कुझु बि कयां, मां प्रभु सां गॾु आहियां ऐं प्रभु मूंसां सही हालत में आहिनि ऐं मुंहिंजे लाइ सभु कुझु कंदा आहिनि। मूंखे माफ़ कजो, मां इहो नथो करे सघां, पर मां तव्हांजी मदद कंदमि। इन तरीक़े सां तव्हांखे प्रभु जा वचन पढ़णा आहिनि। उहो वचन तव्हांखे ताक़त ॾींदा ऐं उन ताक़त सां तव्हां लालच ते जीत हासिल करे सघंदा आहियो। पर इन सभ जे विच में तव्हांखे पतो करण जी ज़रूरत आहे तव्हां केरु आहियो मसीह में। अचो हलूं त 2 शमूएल में। तव्हांखे कीअं थो लॻे? तव्हां सम्झो पिया न? सभई माण्हू चओ, मुंहिंजे ख़्याल सां मां प्रभु सां गॾु सही हालत में आहियां। बिल्कुलु ठीकु, मूंखे ख़बर आहे मां प्रभु सां गॾु सही हालत में आहियां। ठीकु आहे, हलो ॾिसूं था। ईअं हूंदो आहे कि जॾहिं तव्हां उन वक़्त ताईं वीचार कंदा आहियो
तॾहिं तव्हांखे उनखे सम्झणु लॻंदो आहे ऐं तव्हां खोड़ माण्हू अहिड़ो कुझु पतो करण जी ज़रूरत कंदा आहियो जंहिंजे बारे में जेको सहमियो आहे 2 में सॼो अध्ययन पढ़ण जी ज़रूरत आहे, जेको तव्हांखे ऐं मूंखे सम्झाईंदो कि तव्हांखे अध्ययन पढ़ण जे लाइ छा करणु खपे ऐं छा न। हिन करे मां तव्हांखे ॿुधायां थी त छा करणु खपे। वचन 1 में ॾिसूं था ऐं तव्हांखे इहो चवणो आहे कि तव्हां उन जे लाइ इन में कुझु अलॻि न आहे। प्रभुअ ॾिसी करे चईं कि तव्हां मां केरु आहे जेको हिन जे लाइ सभु कुझु करे सघंदो आहे। उन ई तरह सां दाऊद चईं, दाऊद जी योजना उन जे रत जे अनुबंधन समझौते वारे दोस्त हुया। ऐं जॾहिं माण्हू अहिड़ो संबंध हूंदा आहिनि ऐं हिक ॿिए सां गॾु पुराणे नियम में उनखे परिवार जा सभु ॼणा शामिल हुया ऐं माना अगरि तव्हांजी सुठी साहेड़ी हुजे, सम्झी वियो, त उहो मरी चुको हो, साहुल मरी चुको हो, दाऊद राजा हो, पर उन जी दिली तमन्ना हुई आसीस ॾियण जी, जीअं आसीस ॾेई सके योनातान जे कहिड़े बि रिश्तेदार खे जेको काथे बि हुजे या ऐं छड़ो योनातान जे अपराध ते प्रेम जे करे उनखे ॻोल्हे पियो ऐं प्रभु ॻोल्हींदो आहे सभिनीनि खे आसीस ॾियण जे लाइ। तव्हांखे विश्वास कोन्हे त 30 में तव्हां इहो पढ़े था सघो ऐं तव्हांखे ख़बर पवंदी प्रभु कंहिंखे अहिड़े खे ॻोल्हींदा आहिनि जेके उन जी उमेद करणु पंहिंजे मथां दया अनुग्रह जे लाइ सिद्धांत चवंदा आहिनि ऐं उनखे ॻोल्हींदा आहिनि कि उहो जीअं पंहिंजे सिद्धांत ते हली सघे, उनखे अनुग्रह मिली सके ऐं आसीस मिले। त प्रभु चवंदा पिया मां यीशु जे लाइ कंहिंखे आसीस ॾियां। अगरि तव्हां होशियार हूंदा त तव्हां चओ मूंखे मूंखे हू हू पर मां तव्हां सां बिल्कुलु सच थी ॻाल्हायां, अहिड़ा बहादुर माण्हू जाम घटि आहिनि जेके इहे करे सघंदा आहिनि, छो त असां ॾाढा संतुष्ट थींदा आहियूं मां हीअं किथे थी चवां छड़ो प्रभु मूंखे आसीस ॾियो। ॾिसो अगरि तव्हां कोन चवंदव त ॿियो कोई चवंदो, शायदि उहो मां ई हुजां। उन खां पोइ हुनखे ख़बर पई योनातान जो हिकु पुटु हुयसि जंहिंजो नालो हुयो, मूंखे ख़ुशी आहे मुंहिंजो उहो नालो कोन्हे, ऐं असल में मपी बेशद ॿिन्हिनि पेरनि सां पंग हुयो। ऐं इहे तॾहिं थियो कि जॾहिं महल मां ख़बर आई कि उहा शाहुल जो योनातान मरी वियो आहे ऐं दाऊद अची करे कब्ज़ो करण वारो आहे। शाहुल माण्हुनि खे एतिरो वक़्त ताईं कुझु ॻाल्हायो हो जॾहिं दाऊद उनखे चयईं कि इन करे ॾाढी कोशिश कई उन पेरनि ते, त उहो हिकु नंढे शहर में रहंदो हो जंहिंजो नालो हुयो लोडिबार। ऐं असल में सुठी जॻह कोन हुई, उन जॻह ॿुधण में आयो कि जंहिं सुठी हुई पर कोन, छो त जॾहिं ॾिसो तव्हांजे ॿार ग़लति छवि में हूंदा आहिनि ऐं तव्हांखे जीवन जीअणो पवंदो आहे जेको उपलब्ध हूंदो आहे उन तरह सां ऐं तव्हांखे नज़र ईंदो आहे, तव्हांजा वीचार थींदा ऐं तव्हां सां गॾु उहो थींदो जेको तव्हां विश्वास कंदव। आमेन। वचन 6 जॾहिं उन जे पुट उनखे चयो हुई कि तव्हां उनजो पुटु आहियो, दाऊद वटि वियो ऐं मुंहं जे बल किरी करे उनखे चयईं त दाऊद उनखे चयईं कि तूं चिंता न कर, मां तोखे हमेशह उहो ई ॾेखारींदमि जेको तुंहिंजो हुयो ऐं जेकी तुंहिंजी ज़मीन हुई तुंहिंजे पीउ जी हुई ऐं तुंहिंजे ॾाॾे जी हुई। ऐं जेको उनखे चयईं ऐं जेको आहे त वचन 8 में तरफ़ ध्यानु ॾियो ऐं उनखे ढंढ वटि वञी करे चयईं कि दास आहिनि ऐं उन सां मरियल हुया। ऐं हाणे असां जल्दी सम्झी वेंदा आहियूं कि छो भले राजा जो संबंध साॻे वारो हो, समझौते जे ज़रिए लोदबर में
जी पियो सघे ऐं जॾहिं उन सां गॾु खाए पियो सघे ऐं राजा खे उनखे ज़मीन नौकर चाकर सामान वग़ैरह सभु कुझु ॾियणो हुयसि, उनखे वञी करे महल जो दर खटखटायईं। उहो छो न वियो? छो त उहो पाण खे ॾिसंदो हो हिकु अहिड़े माण्हू जे रूप में जेको पंग हो। इहो माण्हू वांगुरु आहे जंहिंमें नुक्स आहे ऐं उहो चए थो, ऐं जेकी ग़लतियूं कंदा आहिनि उन्हनि खे पोइ ख़बर पवंदी आहे। इन में लिखियलु आहे वचन 13, मपीबेशत में रहंदो हो छो त उहो राजा जो मेज ते हर रोज़ रोटी खाईंदो हो ऐं ॿिन्हिनि पेरनि सां पंग हो। उनजो छा मतिलबु आहे? मां राजा जी मेज ते खाई थी सघां, भले मां में हाणे कुझु नुक्स आहिनि ऐं मुंहिंजे चरित्र में कुझु अजीब ॻाल्हियूं आहिनि ऐं हाणे बि जाम दफ़ा मां पंहिंजे वात खे करे मुश्किल में पइजी वेंदी आहियां। हाणे बि कॾहिं कॾहिं मां गुस्सो कंदी आहियां। हाणे बि जाम दफ़ा ओड़ी सहनशील ऐं स्नेह कोन कंदी आहियां। हाणे बि ऐं मूंखे ख़बर आहे मां पाण खां पुछी सघंदी आहियां ऐं पाण खां निवेदन करे सघंदी आहियां कि वेही करे राजा जे मेज़ ते थी सघंदो आहे। पर मां सच थी ॻाल्हायां, मूंखे ख़बर आहे कि मां अहिड़ी ॻाल्हियूं कंदी आहियां पर बदिलण जी कोशिश कंदी आहियां। हिन करे चओ मां प्रभु सां गॾु सही हालत में आहियां। ॿी ॻाल्हि जंहिंजे बारे में चवां थी, हिकु तरीक़ो जंहिंसां तव्हांखे सोचणु खपे, मक़सद वारी, सभई चओ मक़सद वारी, उहो आहे मां भउ जे साम्हूं न झुकंदमि। असांखे इहो पहिरीं खां ई सम्झणु खपे कि कॾहिं बि असां भउ सां न ॾकंदासीं ऐं ग़ाइब न थींदासीं। बाइबल असांखे चवंदी आहे कि प्रभु असांखे चवनि था डप जी आत्मा कोन थींदी आहे। इन जो मतिलबु आहे तव्हांखे कॾहिं बि डपु महसूसु कोन थींदो। सच ॻाल्हि इहा आहे त तव्हां जॾहिं प्रभु खे चवंदव कि तव्हांखे डपु कोन्हे, प्रभु तव्हांजे साम्हूं ईंदा। जॾहिं उन्हनि मूसा खे ज़िमेदारी ॾिनी मूसा जो कमु करण जी ऐं वादे जे देश जी तरफ़ इसराइली जे अगुवाई करण जी, उन्हनि चयो हुयो ॾको न, बहादुर थियो, ताक़तवर थियो ऐं वचन में रहो, नियम जो पालन कयो। बिल्कुलु ॾकणो न आहे, ॾकणो न आहे। ॾाढो हिमत वारो ठहो। बुनियादी तौर ते उन खां पोइ तव्हां चओ त तव्हांखे अॻियां वधणो आहे ऐं भलो तव्हांखे कुझु बि महसूसु थिए, पर तव्हांखे ख़बर आहे कि तव्हांखे छा करणु खपे ऐं छा करणो आहे ऐं तव्हां उन खां पोइ अॻियां वधंदव ऐं ॾकणो न आहे। छो त डप शब्द जी माना इहा आहे त भॼी वञणु या कंहिंसां परे भॼणु। डप शब्द जी माना आहे असांखे ॾकाइण ऐं कापण ऐं वात मां सुखिजी वञण जे जवाब ॾियण तां थींदो आहे त असांजो हिकु पापी आत्मा आहे जेकी असांजी भावना खे पैदा कंदी आहे। जॾहिं असां चवंदा आहियूं कि मां डप जे साम्हूं न ॾकंदमि ऐं उन सां साम्हूं न झुकंदमि, उन जे पुठियां न वेंदमि ऐं ॾकंदमि न, डप जे करे असांखे विश्वास वधंदो कोन हूंदो, कमज़ोर थी वेंदा आहियूं ऐं असांजी उलझनूं वधंदी वेंदियूं आहिनि, जंहिंजे करे असांजो विश्वास पको न थींदो आहे ऐं असां डप जे पुठियां वेंदा आहियूं, अॻियां न वधी सघंदा आहियूं, छाकाणि त असांखे महसूसु थो थिए असां हीअं था कयूं, उहो था कयूं। प्रभु जे करण जे लाइ चऊं था कि असांखे डपणो न आहे ऐं डप जे करे असांखे ॾकिजी वेंदा आहियूं पुठियां। जंहिंमहिल प्रभु चए थो कि तव्हांखे ॾकणो न आहे, उनजो इहो ई मतिलबु आहे त तव्हांखे ॾकणो न आहे। पंहिंजी इज़त विञाए करे असांखे ॾकणो न आहे ऐं असां पंहिंजी इज़त नथा विञाए सघूं, डप सां लड़ी था सघूं। हिकिड़ो ई जेको व्यवहार थींदो उहो तव्हांखे डप खे मिटाए सघंदो आहे, उहो आहे कि तव्हां ॾकण वारा न आहियो। पाण सां कमु करणु घुरिजे। तव्हांखे ॾकणो न आहे ऐं पंहिंजे पाण खे तव्हां प्रोत्साहित कयो कि तव्हां उन सां न ॾकंदव, छो त पंहिंजे मन खे पहिरीं खां ई तयारु करे वठण खां कि तव्हां डक जे साम्हूं गोॾा न टेकंदव ऐं उनखे अॻियां वधाए छॾींदव। मूंसां सहमत आहियो? मूंखे छड़ो ॿुधण जी तव्हांखे इहो चवणो आहे कि तव्हांखे ॾकणो न आहे ऐं उनजो मतिलबु आहे त तव्हांखे घबराइणो न आहे ऐं तव्हां पंहिंजे मन खे तयारु करे छॾियो। हाणे जॾहिं डपु हूंदो तव्हां उनजो सामनो
गोॾा टेके करे न कंदव उन जे साम्हूं। तव्हां उहो सभु करण वारा आहियो जेको प्रभु चाहिनि था कि तव्हां कयो, ऐं तव्हां उहो सभु कंदव जेको प्रभु था चवनि, उहो सभु हासिल कंदव जेको प्रभु था चवनि, ऐं सभु मिलंदो जेको प्रभु चाहिनि था। खोड़ माण्हुनि ते डपु शासन कंदो आहे, भाग्य बर्बाद करे वेंदो आहे डप जे करे। सभई तरीक़े जा डप, सूर जो डपु, तकलीफ़ जो डपु, बलिदान जो डपु, डपु की मुश्किल हूंदो आहे, डपु की तव्हांखे सभु अकेलो करणो पवंदो, डपु की पंहिंजी इज़त विञाइणी पवंदी, डपु की पंहिंजा दोस्त विञाइणा पवंदा, कंहिंखे तव्हां वणो नथा, माण्हू सम्झनि कोन था इहो डपु की प्रभु ॿुधनि नथा। मञी वठो की डपु डपु डपु। असां डप जे ज़रिए शैतान खे स्वीकार कंदा आहियूं। असां प्रभु सां विश्वास जे ज़रिए स्वीकार कयूं। सभई डपु हूंदो आहे टुटी पवनि भरोसे जो। डपु शैतान क़िस्म जो भरोसो आहे। उहो चवंदा आहिनि उन ते विश्वास कयो जेको मां तव्हांखे चवंदो आहियां। कुझु कमु कोन कंदा तव्हांजी प्रार्थनाऊं, तव्हांजी प्रभुअ सां गॾु सही हालत कोन्हे। डपु असांखे हमेशह ॿुधाईंदो आहे कि असां कोन आहियूं ऐं असां छा कयूं। रोमियो 8:15 में लिखियलु आहे कि असां प्रभु जी आत्मा इन करे ग्रहण कोन कई आहे छाकाणि त असांखे हर दफ़े डपु हूंदो आहे, पर असां प्रभु जी आत्मा ग्रहण कंदा आहियूं जीअं पवित्र जीवन जीअण में असांखे मदद मिले ऐं असां निर्भय 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 वञी करे ऐं निर्भय रही सिखूं। नंढे दायरे में कोन रहूं ऐं जंहिंजे संसार में ज़िंदगीअ में प्रभु आहे त उनखे हमेशह अॻियां वधणो आहे ऐं निर्भय थी करे पंहिंजो जीवन जीअणो आहे। आमीन। मां हिकु नंढे ॿार जी आखाणी ॿुधी आहे जेको पंग हो ऐं इहो असल में हिकु सची कहाणी आहे ऐं उहो खोड़ साल पहिरीं थियो हो जॾहिं खोड़ मदद कोन मिली हुई उन कुझु बीमारियुनि जे लाइ जहिड़ी अॼु आहिनि। इन करे सच में एॾो खोड़ कुझु कोन थियो हो। उन छोकिरे जे लाइ डॉक्टर बि इहो ई मञींदा हुआ ऐं उन जी माउ उन जे लाइ ठाहियो हिकु नंढो बॉक्स नारगी जे हिकु दॿे मां ऐं उन सां गॾु हिकु नोड़ी ॿधई ऐं पंहिंजे चेल सां ॿधी करे उहो जिते बि वेंदी हुई उनखे पाण सां गॾु वठी वेंदी, जिते बि उहो नज़र रखंदी हुई त हुनखे ॾिसी सघे। त छोकिरे में हिकु आदत पइजी वई जेको मूंखे गुस्सो ॾियारींदी हुई। उहो हर वक़्तु पंहिंजे दॿे खे लोॾाईंदो रहंदो हुयो। उन जी माउ उनखे मना कंदी हुई पोइ बि लोॾाईंदो रहंदो हुयो ऐं उनखे मना कंदी हुयसि पर त बि हमेशह चवंदी हुयसि कि तोखे लोॾाइणो न आहे, त बि उहो हमेशह लोॾाईंदो रहंदो हुयो। जाम दफ़ा ज़ोर सां लोॾाईंदो, पोइ हुनखां बि पलटी करे छॾींदो हुयो, हुनखां ॿाहिरि किरी पवंदो हुयो। मां ॿीहर हुनखे चवंदी हुयमि, नंढी शिक्षा वॾी आखाणी जी, मां ॿाहिरि निकिरण जी कोशिशि कंदो आहियां, इहा हमेशह मूंखे विझी छॾींदी आहे। उन में उहा जेकी ॻाल्हि आहे सच ॻाल्हि आहे, घणा दफ़ा ॿुधायां। उहो हमेशह चवंदो हुयो कि कंदो रहो, तेसि ताईं तव्हां कंदा रहो, जेसि ताईं तव्हांखे दॿे मां ॿाहिरि न निकिरणो पए, ऐं उहो कंदा कयो ऐं तव्हां सिखी करे उनखे हासिल कोन करे वरितो आहे। तव्हां मां केरु आहे जेकी इहा कोशिशि कंदा, पर तव्हांखे फ़ैसिलो करणो आहे कि तव्हांखे उन बॉक्स मां ॿाहिरि निकिरणो आहे ऐं उहो सभु कुझु हासिल करणो आहे जेको तव्हांखे अकेला माण्हू ई करे था सघो। ऐं छो त असांजे जीवन में सभई डप जे करे न निकिरी सघंदा आहिनि। तव्हांखे डप खे हटाइणो आहे ऐं अॻियां वधणो आहे जीवन में, तव्हां उहो करे सघंदव। असां सभिनीनि जो वॾो डपु आहे माण्हू 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 छा चवंदा, छा सोचींदा, इहो ख़बर कोन्हे उहो छा चवंदा। छा तव्हां कॾहिं वेही करे सोचियो आहे कि ख़बर त उहो छा था चवनि, तव्हां छा था कयो। उहे माण्हू ख़बर कोन्हे कि उहो आहिनि केरु ऐं उहो छा था करनि ऐं उहो हाणे मटिजी वियो। उहो हे था चवनि, उहो हे था चवनि। उहो केरु आहिनि जेको मुंहिंजो जीवन था हलाइनि ऐं मूंखे चवनि था इहो कर। आमीन।
त ॿिए के दफ़े कोई चवे त पुछो उहो केरु आहिनि, मूंखे हुनजो नालो ॿुधायो। सोचण जो नओं तरीक़ो, मां प्रभुअ सां गॾु सही हालत में आहियां ऐं मां डप जे साम्हूं झुकण वारो न आहियां। मूंखे इहो चवणु प्यारो लॻंदो आहे, जिते मन वेंदो आहे उते इंसान वेंदो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त असां पहिरें कॾहिं शइ जे बारे में सोचींदा आहियूं, उन खां पोइ असां कदम खणंदा आहियूं। असांखे उन उद्देश्य पूर्वक ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾियणु घुर्जे। पंहिंजे मन सां असां पंहिंजे ज़िंदगीअ जी दिशा बदिले सघंदा आहियूं, उहो सोचे सघंदा आहियूं ऐं सही सोचे सघंदा आहियूं जेको चवनि था प्रभु ऐं जेका वीचार अचनि था। पर इहो मदद प्राप्त कंदा जेकी तव्हांखे ज़रूरत आहे सही तरीक़े सां सोचण जी। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।